अहम ख़बर ॾियूं पिया अव्हांखे। सिंध मां करप्शन जे ख़ात्मे लाइ एंटी करप्शन मुतहरिक थी वियो आहे। करप्ट ब्यूरोक्रेट्स ख़िलाफ़ घेरो तंग करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध डॉक्टर फ़खर आलम जी सदारत में इजलास थियो आहे, जंहिंमें अहम फ़ैसिला कया विया आहिनि। इजलास में सूबे जे मुख़्तलिफ़ खातनि बाबति केसनि, शिकायतुनि ऐं अॻभराई रिपोर्टुनि जो बि जाइज़ो वरितो वियो। मुख़्तलिफ़ खातनि में करप्शन जे 29 केसनि बाबति जांच कई वई आहे। करप्ट ब्यूरोक्रेट्स ख़िलाफ़ 4 केस दाख़िल करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। अहम ख़बर ॾियूं पिया अव्हांखे। सिंध मां करप्शन जे ख़ात्मे लाइ एंटी करप्शन मुतहरिक थी वियो आहे। करप्ट ब्यूरोक्रेट्स ख़िलाफ़ घेरो तंग करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध डॉक्टर फ़खर आलम जी सदारत में इजलास थियो आहे, जंहिंमें अहम फ़ैसिला बि कया विया आहिनि। इजलास में सूबे जे मुख़्तलिफ़ खातनि बाबति केसनि, शिकायतुनि ऐं भराई रिपोर्टुनि जो बि जाइज़ो वरितो वियो आहे। तफ़सील मालूम कनि था कराची मां चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़ कुरैशी, इन हवाले सां छा तफ़सील आहिनि? इजलास थियो आहे सिंध मां करप्शन जे ख़ात्मे जे लाइ। सिंध में करप्शन के खात्मे के हवाले से सूबाई एंटी करप्शन खाते के मुतहरिक करण जो फैसलो किया वियो आहे। करप्ट जो ब्यूरोक्रेसी है उन खिलाफ घेरो तंग करण के हवाले से हुकूमत अमली वो मुरतब थी वञे। सिंध के चीफ सेक्रेटरी डॉक्टर फ़खर आलम जी सदारत हेठि अहम इजलास किया वियो आहे ऐं सूबे जे मुख़्तलिफ़ खातनि जा जेके केस आहिनि, शिकायतूं आहिनि, अॻभराई रिपोर्टूं आहिनि, उन्हनि जो जाइज़ो वरितो वियो। अहिड़ी तरह सां मुख़्तलिफ़ खातनि में जेका करप्शन जा 29 जेके केस आहिनि, उन्हनि जी पिणु जांच कई वई। अहिड़ी तरह सां करप्ट ब्यूरोक्रेसी ख़िलाफ़ जेके 4 केस आहिनि, उन्हनि खे उनजे ख़िलाफ़ FIR दाख़िल करण जे हवाले सां मंज़ूरी ॾिनी वई आहे। उन्हनि खातनि में कोऑपरेटिव लोकल गवर्नमेंट, यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स, वर्क्स एंड सर्विसेज, अहिड़ी तरह सां बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं आबपाशी खाते समेत ॿिया खाता जेके शामिल आहिनि, उन्हनि जे हवाले सां मजमूई तरह सां 29 केस हुया। उन्हनि जी मंज़ूरी लाइ कमेटी जी आॾो रखिया विया ऐं कमेटी 20 केसनि में जेके ओपन इंक्वायरी करण जी मंज़ूरी ॾिनी। अहिड़ी तरह 7 केसनि जी जेका शुरूआती जांच ऐं अहिड़ी तरह सां 3 केसनि में वधीक जेके कार्रवाई ख़ातिर लाॻापियल खाते खे मोकिलण जो फ़ैसिलो कयो वियो। कमेटी 5 केसनि बाबति खातनि खे इजाज़त लाइ मोकिलियो आहे। अहिड़ी तरह सां चीफ सेक्रेटरी इजलास में ज़ोर भरियो त एंटी करप्शन इदारे खे वधीक न सिर्फ़ फ़ाल कयो वञे, बल्कि उनखे मज़बूत करण सां गॾोगॾु सूबे में जेका करप्शन वारी जेका सूरत हाल आहे, उनजे ख़ात्मे जे हवाले सां क़दम खयां वञनि। कमेटी 1 जो इजलास हुयो, जंहिंजी सदारत चीफ सेक्रेटरी सिंध डॉक्टर फ़खर आलम कई ऐं बाज़ाब्ता तौर ते 4 जेके अमलदार आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल करण सां गॾोगॾु जेके वधीक जेके 29 केसनि मां 17 केसनि जी शुरूआती जांच, 3 केसनि में वधीक कार्रवाई ऐं 20 केसनि में ओपन इंक्वायरी करण जे हवाले सां बाज़ाब्ता तौर ते मंज़ूरी ॾिनी वई आहे। वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी तफ़सील ॾियण लाइ।